वालिया रियासत खैरपुर जे रेलवे स्टेशन बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। मुसाफ़िरनि लाइ न पीअण जो पाणी, न राति में रोशनीअ जो बंदोबस्तु, न वॉशरूम जी सहूलत, जॾहिं त माज़ीअ जे भेट में हिन वक़्तु तारीख़ी रेलवे स्टेशन ते रेल गाॾियुनि जा स्टॉप बि न हुजण जे बराबरि आहिनि, जंहिं करे शहरियुनि खे सख़्तु मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पवे थो। रेल गाॾियुनि घटि बीहण करे रेलवे स्टेशन ते क़ाइमु स्टॉल ऐं आसपास वारे दुकानदारनि बि धंधो न थियण जूं पिण दाऊं करे रहिया आहिनि। रेलवे स्टेशन ते राति जो रोशनी न हुजण करे मुसाफ़िरनि खे हमेशह फुर थियण जहिड़ियूं वारदातुनि जो पिण डपु रहंदो आहे। ऐं 30 साल थी विया आहिनि उहे भुट्टे जे दौर जा असां हिते आहियूं। 22 गाॾियूं, हाणे कुझु ई कोन्हे। बसि मालिक हलाए थो, बाक़ी गवर्नमेंट कुझु बि कोन थी ॾिए। अञा सखर डिवीज़न जा ऑफिसर अञा तंग करनि था त ॾियो नोट ॾियो न त स्टेशन छॾो। हिकु ऑफिसर हो ज़िद्दी, मगर उन खे बि ईअं मनायोसीं। बाक़ी हे असां वटि गाॾियूं आहिनि कोन, धंधा आहिनि कोन। हाणे 4 गाॾियूं, 4 ॾींहं में 4 राति जो। तेज़गाम खैबर, सुबुह जो हज़ारा ऐं अवामी न हो साईं, कुझु ई कोन्हे। न लेट्रिन आहे न कुझु आहे, बसि बेडरूमनि में आहे लेट्रिन। मुसाफ़िर पाण तंग। ऐं सीटूं सिर्फ़ु हिते आहिनि, होॾे बि हिते न, अॻिते कुझु ई कोन्हे। लिखत आहे मीरनि वटि त हर गाॾी बीहंदी, ऐं सभु गाॾियूं बि बीहंदियूं, सभु आहिस्ते आहिस्ते खजदियूं हुयूं, बंदि कंदा विया। सुपर हल्दी, शालीमारी, शाहरुख ने आलमी, सिंध एक्सप्रेस, सभु गाॾियूं बंदि। मुसाफ़िरनि जो चवणु आहे त हिन रेलवे स्टेशन ते न पीअण जो पाणी, न वॉशरूम जी सहूलत समेत का बि सहूलत न आहे। इहा आहे त हिते पाणी पीअण जो न आहे। रेलवे जो जेको निज़ाम आहे सॼो दर बदर लॻो पियो आहे। असां इहो था हुकूमत खे चयूं त असांजी गवर्नमेंट हिते घटि में घटि असांजी लेट्रिन, बाथरूम, पाणी इहा सहूलियत ॾियणु घुरिजे। असांजे खैरपुर शहर मीरनि जो शहर आहे। असां एतिरो चवंदासीं हुकूमत खे त असांजो पाणी पीअण जो, लेट्रिन, बाथरूम ऐं हिकिड़ो लाइट न आहे असांजे खैरपुर में। पाणी कोड़ो आहे, मिठो काॾा आहे। पाणी आहे ई न, मिठो काॾा ईंदो। कोड़ो पाणी जर लॻा पिया आहिनि, जेको पीए ॿार बीमार, जेको पाणी पीए बीमार ॿार लॻो पिया। इहे स्टेज आहे रोड, पीअण लाइ सहूलियत आहे ई न। 2 कुर्सियूं पइनि, 3 कुर्सियूं पइनि, उहे बेंचूं हाणे सॼो मुल्क तव्हां ॾिसो त ख़ाली लॻो पियो आहे सॼो। घटि में घटि लेट्रिन, बाथरूम, पाणी त हुजणु घुरिजे न। जी लिखत थियल आहे त हर ट्रेन हिते स्टॉप कंदी। हिन वक़्तु 5, 6, 7, 8 ट्रेनियूं वधि में वधि स्टॉप कनि थियूं। बाक़ी जेके स्पेशल ट्रेनियूं आहिनि उहे रुकनि न थियूं। असां ग़रीब आवाम खे ऐं जेको आहे वापारियुनि खे वॾी वॾी तकलीफ़ आहे। वञनि सखर वञण त ओॾां था वञी चढ़नि, के कोच में था चढ़नि, वॾी तकलीफ़ आहे पैसनि जे खणण वञण अचण जी। हुकूमत खे इहो मुतालबो असांजो आहे त जल्द से जल्द जेके भी ट्रेनियूं आहिनि त इहे रुकियूं वञनि, हिते स्टॉप कयूं वञनि। स्टेशन ते का बि सहूलियत कान्हे का। नलका वग़ैरह वग़ैरह जेके आहिनि, खारो पाणी आहे, तमामु मिठो पाणी कोन था हलाइनि पिया। सभु ॻाल्हि इहा मतिलबु त सहूलियत न आहे। मतिलबु मुसाफ़िरनि खे तमामु तंगी आहे, तमामु सहूलियत कान्हे का, इहा ॻाल्हि आहे। न वॉशरूम बि कोन्हे को वग़ैरह, ऐं उते पाणी कोन्हे को, न को ॻाल्हि आहे। ऐं वेहण जे लाइ कुर्सियूं बि कोन्हनि के, इहा वेहण जे लाइ कुर्सियूं बि हुजनि त बहितरु आहे। इहा ॻाल्हि सुठी आहे। असां इहो था चऊं त ठीकु आहे, बहितरु आहे त इहे सहूलियतूं ॾिए ऐं कुर्सियूं रखनि ऐं लेट्रिन ठाराइनि, नलका वग़ैरह, पाणी वग़ैरह, इहा सभु कुझु सहूलियत थिए मुसाफ़िरनि जे लाइ, इहा बहितरु आहे। राति में रोशनीअ जो बंदोबस्तु न हुजण सबबि मुसाफ़िरनि खे अचण वञण में सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। रेलवे खाते जे कामोरनि जा मुसाफ़िरनि खे सहूलियत ॾियण जा दावा त घणा ई आहिनि, पर ज़मीनी हक़ाइक़नि खे ॾिसिजे त उन्हनि जे उबतड़ आहे। दरअसल ठरी मीरवा जो आहियां, पर मूंखे हींअर होॾां सहूलियत कोन मिली। पर घणो अक्सर असांजो सफ़र हिन ट्रेन ज़रिए थींदो आहे, पर का बि सहूलियत न आहे, न वॉशरूम आहे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि त हिते हिन असांजे खैरपुर ज़िले जी हिन स्टेशन ते नलके जी सहूलियत न आहे। 1-2 नलका आहिनि, ख़ुदा न ख़ासिता को अहिड़ी मतिलबु गाॾी ख़राबु थी वञे, इंजन फेल थी वञे त पोइ 1-2 नलको त न, सहूलियत न आहे, अणपूरी आहे। इन जे करे जेको आहे सो, ऐं ॿी ईअं सम्झो वॉशरूम बि नाकारा, को बि ईअं सम्झ त सुठे नमूने सां इन जो इंतज़ाम वग़ैरह कोन्हे। पाणी बिल्कुलु खारो आहे सर, ऐं उन जे हिसाब सां मुसाफ़िरनि लाइ वेहण जे लाइ तव्हां पाण ॾिसो पिया, कैमरा खे हेॾे होॾे घुमायो, सिर्फ़ु सवाइ ऐं हिन जे स्टेशन जे जेके माना सम्झो ऑफिसिस आहिनि
उन खां सवाइ ॿिए पासे हेॾे काॾे बि वेहण जे लाइ का बि जॻह कोन्हे। खैरपुर स्टेशन रेलवे स्टेशन बिल्कुलु सर, रियासत खैरपुर मीरस जी वॾे में वॾी स्टेशन आहे, रोहिड़ी खां पोइ वॾी स्टेशन आहे। असांजो इहो मुतालबो आहे रेलवे वारनि खां स्पेशल तौरु त बाबा असांखे हिते खैरपुर ज़िले जे ऐं खैरपुर रेलवे स्टेशन ते असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। छो त खैरपुर वारनि खे अलाए छो अक्सर करे पोइ हिते रखियो वियो आहे, या अलाए छो बेख्याई कई वई आहे खैरपुर वारनि सां। सर असांखे त पाणी जी पीअण जी का बि सहूलियत न आहे, त पाणी बि खारो आहे, का वेहण जी जॻह ई न आहे, न हिते वॉशरूम आहे। ऐं ॿियो त असांखे हिते वेहण जी जॻह बि न आहे, न वॉशरूम आहे, न पाणी पीअण जी जॻह आहे, न गिलास रखिया था वञनि हिते। असांजो मुतालबो आहे त हिते वॉशरूम ठाराया वञनि, मिठो पाणी लॻायो वञे ऐं को वेहण जी जॻह ठाराई वञे। शहरनि जो चवणु आहे त हिन तारीख़ी रेलवे स्टेशन ते माज़ीअ में 30 रेल गाॾियुनि जा स्टाफ हुया, पर हिन वक़्तु बदकिस्मती आहे जो सिर्फ़ु 8 रेल गाॾियुनि जा स्टाफ वञी बचा आहिनि। वॾी जेकी डिस्ट्रिक्ट आहे उहा खैरपुर डिस्ट्रिक्ट आहे, जंहिंखे 8 तालुका आहिनि ऐं रियासत जे एग्रीमेंट तहत लॉजिंग बोर्डिंग एजुकेशन फ्री हुई और उन मुआदे तहत असां वटि 30 ट्रेनूं बीहंदियूं हुयूं। इंडस्ट्रियल एरिया ऐं ज़ून हुयो। हाणे मौजूदा सिचुएशन में बि असां वटि मेडिकल कॉलेज आहे, इंजीनियरिंग यूनिवर्सिटी आहे, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी आहे ऐं जेको पंहिंजो टेक्निकल यूनिवर्सिटी आहे, लतीफ़ यूनिवर्सिटी आहे, मेहराण यूनिवर्सिटी आहे। एॾियूं वॾियूं यूनिवर्सिटियूं जे ॿाहिरि जा जेके स्टूडेंट्स अचनि था पिया उहे हिते रहनि था पिया। बाईपास असां खां 5-7 किलोमीटर परे आहे। हाणे इन जो प्रॉब्लम असांखे इहो थो थिए, ॿाहिरनि माण्हुनि खे वॾी तकलीफ़ थी थिए। हिते ट्रेनुनि जा स्टाफ जीअं अॻे हुआ हाणे उहे बहाल थियणु खपनि। छो त वॾे में वॾी एशिया जी हॉस्पिटल गम्स उहा बि असां वटि आहे, जिते ट्रांसप्लांटेशन जो थिए थो पियो, उहे माण्हू बि परेशान था रहनि कन्वेंस जे हिसाब सां। ॿियो स्टेशन ते वञो त तव्हांखे का बि फैसिलिटी नज़र कोन ईंदी, बाथरूम तव्हांखे साफ़ु नज़र कोन ईंदा, पाणी जो एहतमाम तव्हांखे नज़र कोन ईंदो। इन खां जिते ट्रांसप्लांटेशन जो थिए थो पियो, उहे माण्हू बि परेशान था रहनि कन्वेंस जे हिसाब सां। ॿियो स्टेशन ते वञो त तव्हांखे का बि फैसिलिटी नज़र कोन ईंदी, बाथरूम तव्हांखे साफ़ु नज़र कोन ईंदा, पाणी जो एहतमाम तव्हांखे नज़र कोन ईंदो। इन खां अलावा कमर्शियल हिसाब सां पूरी ईअं सम्झो त एशिया में असांजी खारक वेंदी आहे, असांजो छुहारो वेंदो आहे। अॻे हितां गुड्स ट्रेनूं भरबियूं, हाणे प्रॉब्लम इहा आहे त निजी ट्रांसपोर्ट उहा महांगी थी पए, गिरोवर्स खे नुक़सानु थो पए। उते पुॼण ते उहा शइ पंहिंजी अफ़ादियत उहा विञाए थी वई, उनजो रेट थो मरी वञे। असां बार बार इहो हितां जा शहरी सिविल सोसाइटी मुतालबो कंदा रहिया आहियूं त ख़ुदा जे वास्ते असांजा मुआदे तहत जेके ट्रेनूं बीहणियूं आहिनि उहे बीहारियो ऐं तव्हांखे अर्निंग थींदी। हितां जा माण्हू बहितर अंदाज़ में सुहिणे अंदाज़ में किरायो बि ॾींदा, ट्रेन जो सफ़र बि कंदा ऐं तव्हां कमाईंदव। ऐं जो कोटड़ी जो सिस्टम आहे, जीअं हैदराबाद मां वञी कोटड़ीअ मां साफ़ु पाणी ट्रेनूं खणनि थी पई, रोड़ीअ जो पाणी गिदलो आहे, असांजो पाणी साफ़ु आहे, मिठो पाणी आहे। त पाणी जी स्टेशन हिते करे सघो था पिया, टैक्स वधाए सघो था पिया। इन सां तव्हांजी रेलवे जी अर्निंग में बि इज़ाफ़ो थींदो। अॻ में हिन रेलवे स्टेशन ते हर रेल गाॾीअ जो स्टाफ हूंदो हो, हिन जे करे मुसाफ़िरनि जी बि वॾी रश हूंदी हुई। पर हिन वक़्तु रेल गाॾियुनि जा घटि स्टाफ हुजण करे मुसाफ़िर बि घटि तादाद में स्टेशन जो रुख़ करे रहिया आहिनि। खैरपुर रेलवे स्टेशन आहे इहो अॼोको न, इहो तमामु रियासत जे दौर खां जेको आहे अल्हम्दुलिल्लाह इहो मशहूरु हुयो त हिते हर गाॾियूं बाक़ाइदा मुआइदो थियलु हुयो उन्हनि जो त हर गाॾी हिते बीहंदी। न उते कोई मुसाफ़िरनि जे रहाइश जे लाइ न को पखा, न को पाणी जो बंदोबस्तु आहे, न को स्टॉल आहिनि, का सहूलियत न आहे। तव्हां हुते वञी ॾिसो त हालत तमामु बुरी लॻी पई आहे। महिरबानी करे असां हिन हुकाम बाला खे चवंदासीं त हिन खैरपुर स्टेशन जो जेको आहे उनजे मथां जेको आहे तवजह ॾिनी वञे, मुसाफ़िरनि खे सहूलियत ॾिनी वञे ऐं बाक़ाइदा जेके गाॾियूं आहिनि उहो सभु गाॾियूं हिते जेके आहिनि सो बीहनि, ताकी आवाम खे जेको आहे सहूलियत मिले ऐं पंहिंजे मुआदे ते पूरो अमल कनि। ऐं न त इहो जेको आहे तमामु खैरपुर जे लाइ ज़ुल्म ऐं ज़्यादती थींदी ऐं उहा थींदी रही आहे। पर हाणे महिरबानी करे टाइमिंग जे मथां बि ख़्यालु कयो वञे। जेके मुसाफ़िर आहिनि, जेके कारोबारी हज़रात आहिनि, उहे जेके सखर एक्सप्रेस उन्हनि खे सूट कंदी, पर हाणे टाइमिंग उनजी मटिजी वई आहे। सखर में जेका हले थी 11 वॻे हिते पुॼे थी, हितां जी गाॾी असांजे लाइ तमामु जेको आहे सो टाइमिंग ग़लति आहे।
ऐं हुते तमामु पाणी जो हाणे गर्मी थी अचे, पाणी जे लाइ हुते बंदोबस्तु कयो वञे, टांकी ठाराए वञे, बर्फ़ जो इंतज़ाम कयो वञे। बर्फ़ न त हाणे अॼुकल्ह त बाक़ाइदा जेको सिस्टम हले थो उन ते अमल करे पाणी जेको आहे थधो पाणी मुहैया कयो वञे। ऐं जेको हुते रूम आहिनि जेके ऑलरेडी रूम ठहियल आहिनि पर उन्हनि जी न सफ़ाई आहे, न को वॉशरूम सही थियल आहे, ऐं जेके मख़सूस माण्हू अचनि था उहे खोलनि था, नथा खोलनि। महिरबानी करे इन जे मथां तवजो ॾिनी वञे। साईं पीअण जे लाइ पाणी बिल्कुलु बि कोन्हे को हिते। परते बेंचूं पयूं आहिनि, हिते औरते बेंचूं सफ़ा कोन्हनि के मुसाफ़िर हुते बीठा हूंदा आहिनि, छपरे जे जिते कैंटीन वग़ैरह आहे उते सिर्फ़ु बेंचूं आहिनि। हिते औरते बेंचूं वग़ैरह काई बि न आहे। मुसाफ़िर हुते वञनि, ट्रेन अचे त भॼी करे हिते अची बि लेडीज़ वग़ैरह ॿाहिरि हूंदा आहिनि, उस में बीठा हूंदा आहिनि। हिते को छपरो वग़ैरह कोन्हे को पाणी जी सहूलियत कोन्हे का, को बेंचूं, को कुर्सियूं, कोई सहूलियत मौजूदु कोन्हे का। ट्रेन जा नंबर अॻे पोइते हूंदा आहिनि, को शेड्यूल कोन्हे को नंबर काथे लॻल हूंदो आहे, ट्रेन जो काथे लॻल हूंदो आहे, छा कॾहिं होॾे भॼंदा आहिनि, कॾहिं होॾे भॼंदा आहिनि। नंबर 10 हुते आहे, 12 हुते आहे, 11 हुते आहे, को सहूलियत मौजूदु कोन्हे का, कोई फरामी कोन्हे का। हुकूमत अलाए छा पई करे, असांखे काई सम्झ में नथी अचे ॻाल्हि। मुतालबो इहो आहे त जीअं लाहौर में मेट्रो स्टेशन ते डोर टू डोर दरवाज़ा खुलंदा आहिनि, उते पैसेंजर बीहंदा आहिनि, ईअं ट्रेन जो सिस्टम हुजे, नंबर लॻल हुजे त फलाणो दॿो हिते अची बीहंदो, मुसाफ़िर हुते अची बीहूं, ट्रेन दरवाज़ो साम्हूं अची बीहूं, चढ़ी आराम सां वेही रहे पंहिंजी जाइ ते। रेलवे जे वज़ीर खे घुर्जे त हिन तारीख़ी रेलवे स्टेशन ते बुनियादी सहूलियतूं ॾियण लाइ उपा वठे। खैरपुर जी वाहिद जेको आहे रियासत जे दौर जी स्टेशन आहे, पर हिते न पाणीअ जे पीअण जी सहूलियत आहे मुसाफ़िरनि लाइ, न जेको आहे हिते बेंचूं रखियूं आहिनि मुसाफ़िरनि जे वेहण लाइ जेके स्टे करे सघनि। ऐं जेके लाइटूं जा जेके पोल तव्हांखे नज़र था अचनि, इहे लॻल त आहिनि पर इहे राति जो जेको आहे कोन था हलनि, जंहिंजे करे मुसाफ़िर जेको आहे हिते ख़ौफ़ जी अलामत में जेको आहे बीहंदा आहिनि। इहे जेको आहे वफ़ाक़े खे घुरिजे त खैरपुर शहर खे निंदण खे थियण खां बचाए वञे ऐं थोरो हिन ते तवजो ॾिनो वञे। कैमरामैन जान मोहम्मद सां गॾु अली जाफ़री, सिंध टीवी न्यूज़, खैरपुर।